टंडो फज़ुल लॻ हिंगोराणी माड़िन जे शेर जे हिस्से पहिरें में हिते मौजूद तारीख़ी मस्जिदनि जो अहवाल अव्हां ताईं पहुचायोसीं। हिन हिस्से ॿिए में हिते जे बक़ाया तारीख़ी आसारनि जो अहवाल पेश कजे थो। चवनि था त ॼाम हाले जो हिकु पुटु हिंगोरो नाले हो, जेको घणो ताक़तवर ऐं ज़ोर वारो माण्हू हो। संदुस औलाद हिंगोरा सजदन था, जिन हिते अची हिन इलाइक़े खे पंहिंजो मस्कन बणायो। ॼाम हिंगोरे जे औलाद मां हिकु शख़्स धौरो नाले हो। चवनि था त खेसि उहो नालो संदुस सफ़ेद रंग जे करे मिलियो, जो सिंधीअ में धौरो सफ़ेद रंग वारे खे सॾींदा आहिनि, ऐं साणस मंसूब हिन माॻ खे धौरा हिंगोरा सॾियो वियो। हिन माॻ खे मुतालवी सय्यदनि पिणु पंहिंजो मस्कन बणायो, जिन मां मशहूर बुज़ुर्ग सैयद हारून शाह हो। उन्हनि सय्यदनि हिते पंहिंजूं माड़ियूं अॾायूं, जंहिं करे हिन माॻ खे हिंगोराणी सय्यदनि जी माड़िन जे नाले सां पिणु ॼातो सुञातो वञे थो। मौजूदा वक़्त में उन्हनि माड़िन जा सिर्फ़ आसार मौजूद आहिनि, जेके दड़नि जी सूरत में मौजूद आहिनि। पर उन्हनि आसारनि जे मुआइने सां हिते जी क़दीम क़दामत जो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो त ही इलाइक़ो केॾो न ख़ुशहाल हो। हिते मौजूद माड़ियूं ज़मीन खां कुझु मथबरो भराई कराए तामीर करायूं वियूं हुयूं। हिननि माड़िन जी बुनियाद में पत्थर इस्तेमाल थियल हुआ, जॾहिं त मथे ओसारी पकियुनि सिरनि ऐं चुन सां थियल हुई। बुनियादनि में इस्तेमाल थियल पत्थर असांखे हर जगह ते टिड़ियल पखड़ियल नज़र आया। हिंगोराणी सय्यदनि जे तबाह थियल हिननि माड़िन मां कुझु जूं भितियूं मौजूदा वक़्त में बि ॾिसी सघजनि थियूं, जिन मां हिकु मस्जिद जे बिल्कुलु वेझो मौजूद आहे।
हिन भित जो जेको हिस्सो सलामत आहे उहो लॻभॻि 40 फुट ऊंचो आहे। गॾोगॾु संदसि बुर्ज वारो हिस्सो पिणु डठल हालत में मौजूद आहे। हिन भित जी ढेघ अटकल 250 फुट थींदी। हिन दीवार जे मुआइने सां सिधाई सां कयल ओसारी पिणु हैरत में विझंदड़ आहे। चवनि था त हिते जे माड़ियुनि में तहखाना ऐं सुरंगूं पिणु हुयूं, जिन मां कुझु निशान मौजूदा वक़्त में पिणु ॾिसी सघजनि था। सिंध जे ॿियनि तबाहाल भिणनि जियां हिते बि असांखे थाऊं ठिकरनि जा टुकड़ा, जंडियुनि जा टुकड़ा घणी तादाद में मिलिया। मकामी माण्हुनि मुताबिक़ हिते आला अमलदारनि पारां सार न लहण ऐं लालची माण्हुनि पारां कयल खोटाई जे करे बि हिननि दीवारनि खे घणो नुक़सान पहुतो। क़दीम ज़माने जे हिन खुशहाल इलाइक़े में पहिरीं समन जी हाक रही ऐं पोइ हिन माग खे सैयद साहिबन पंहिंजो मस्कन बणायो, पर कलोड़ा हुक्मरान मियां अब्दुल नबी जे चवण ते आयल मदद खान पठान, जंहिंजे हमले सिंध जे अनेक खुशहाल शहरनि खे फुरे नास करे छॾियो, उन हिन वसंदी खे बि कोन बख़्शो। हिन खुशहाल वसंदी खे बि पंहिंजे लालच ऐं ज़ालिमाना कारवायुनि सां अहिड़ो नास कयाईं जो वरी अॼु ताईं आबाद न थी सघी। ही तारीख़ी माग बि सिंध जे ॿियनि तारीख़ी मागनि जियां घणी बेदियानी जो शिकार रहियो आहे, जंहिं करे हिते जा तारीख़ी आसार मिसारजी रहिया आहिनि। हिन ॻाल्हि जी घणी ज़रूरत आहे त हिन माग जे तरफ़ ध्यानु ॾेई करे हिन माग खे बचायो वञे।